ओम शांति। ये मीठा मीठा शिव बाबा ब्रह्माजी तन द्वारा चवंदा मीठे मीठे बार बाबा चवंदा कि हाणे जीवन में असांखे सदा सुठो सोचणो खपे। असांखे उल्टी सुल्टी सोच ईंदी, संकल्प ईंदा आहिनि उल्टा सुल्टा, लेकिन उन उल्टे सुल्टे संकल्पनि खे असांखे परिवर्तन करणो, उन ई लय में न वञणो। भई ॾिसो बाबा चवंदा, ॾिसो माण्हू पाणी बहाव ईंदो आहे त पाणी जी लहरनि में थोरी लहराइजी वेंदा आहिनि, पंहिंजे पाण खे सेफ रखंदा आहिनि न। त हूअं ई असांखे उल्टा सुल्टा वीचार ईंदा। हिन सृष्टि ते ॾाढा सारा उल्टा सुल्टा वीचार आहिनि, ॾाढो सारो उल्टो सुल्टो सोचण वारा माण्हू आहिनि, चइण वारा माण्हू आहिनि, करण वारा माण्हू आहिनि। त उन्हनि जा वाइब्रेशन दुनिया में फैलंदा रहंदा आहिनि कि ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे। त असांखे बि उहा वीचार ईंदा आहिनि, असांखे बि वीचार ईंदा कि वरी विढ़नि, वरी ईअं न थिए, वरी ईअं न थिए। त इहे जेका वीचार अचनि था न, त असां इन्हनि खे उन ई भाव में सोचूं न। तव्हांखे वीचार आयो, हा पोइ विढ़ंदा, ईअं कंदा, माण्हू कहानी ठाहे छॾंदो। पोइ वरी जॾहिं माण्हू विढ़ण लॻी वेंदो आहे न, त सोचदो आहे कि हा मां ईअं ई सोचियो हुयो, ईअं थी वियो। त कंहिंजी आत्मा में शक्ति हूंदी आहे न, त हुनजी उहा शक्ति हुन बुरी सोच में ख़तम थी वेंदी आहे। त असांखे जेका वीचार अचनि था न, त हुननि ते ध्यानु ॾिजो। न कुझु न थींदा, सभु सुठी रीति हलंदा, सुठी रीति हलंदा। अगरि विढ़नि बि त बि छा थींदो, सम्झो तव्हांखे संकल्प बि आयो वरी विढ़े न, वरी ईअं न करे, त तव्हां न सोचो, तव्हां पॉज़िटिव सोचो, न विढ़ंदा। मतिलबु तव्हांखे वीचार आयो, या त थियण वारो हूंदो या फालतू वीचार। त अगरि थियण वारो बि हूंदो, असां सोचोसीं न विढ़ंदा, सभु ठीकु रहंदा, सभु ठीकु रहंदा। त जीअं असां हुन विढ़ण वारी ॻाल्हि खे ख़तम करे छॾियो, असां हुन विढ़ण वारी ॻाल्हि खे ख़तम करे छॾियो, मतिलबु घटि में ॻाल्हि पूरी थी वेंदी। ऐं अगरि असां सोचंदासीं न हा ईअं विढ़ंदा, सम्झो कि छो कि कंहिंखे न जेको थियण वारो हूंदो आहे न, उहो पहिरियों वीचार ईंदो आहे। सम्झो सच्ची में उहो विढ़ण वारा हुया, लेकिन तव्हांखे वीचार आयो, तव्हां ॿियो ई जास्ती सोचे छॾियो, त उहो ॿियो ई जास्ती विढ़ंदा। ऐं अगरि असां सुठो सोचो आहे कि न कुझु न थींदो, सभु ठीकु थी वेंदो, कोई बि न विढ़ंदो, त उहा ॻाल्हि घटि में ई ख़तम थी वेंदी। त हिन रीति न असांखे सदा इहे यादि रखिणो आहे कि असांखे सदा सुठो सोचणो आहे। असांखे जेकी बि सोच अचे थी न, उनखे हुन रीति सोचणो आहे। कॾहिं कॾहिं माण्हुनि खे सुठो वीचार ईंदो आहे त माण्हू सोचदो ई रहंदो आहे, हा ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, ॾाढा सारा सुठा सुठा वीचार सोचदो ई रहंदो आहे। त सुठी ॻाल्हि, अगरि तव्हांखे सुठा वीचार अचनि था न, त ओड़ो कर्म बि करो। भई माण्हू ॾिसो विढ़ण में त हा मूंखे वीचार आयो कि मां ॾाढनि ॾींहंनि खां सोचां पई ईअं बि करां, कि न त हिनखे चवां, गुस्सो करां, हिन सां लड़ां, त माण्हू लड़े थो, हिन में त दृढ़ता आहे। लेकिन तव्हांखे जो सुठा सुठा वीचार अचनि था न, हुन में बि दृढ़ता रखो कि न मूंखे ॾाढो सुठो वीचार आयो, मां ईअं कंदमि। एटलीस्ट कोशिश त करो परमात्मा खे यादि करे। छो कि असां जो बि कंदा आहियूं न, हुनमें पहिरियों सोचणो पवंदो। सम्झो तव्हांखे जेकी सुठी सोच आई, तव्हां हुन सोच जे हिसाब सां हलो त सही, परमात्मा खे पंहिंजी सुठी सोच ॾेई करे हलो त सही, रहिजी न वञो। त जीअं माण्हू इहो सोचे थो भई हिनजी इहा लड़ाई कंदा, हीअं कंदा, हीअं कंदा, इहो न खाईंदो, ईअं न कंदो, ईअं न पाईंदो, ॾिस हिनजी आदत ईअं, माण्हू आत्मा जी शक्ति हिन में ई ख़तम थो करे छॾे। मनुष्य आत्मा पंहिंजी आत्मा जी शक्ति कंहिंमें थो ख़तम करे छॾे, फालतू सोच में, फालतू बोल में, फालतू कर्म में। त असांखे छा करणो आहे, पंहिंजी सोच बोल कर्मनि खे सुठो में परिवर्तन करणो आहे। ऐं जेको तव्हां जे ग़लति कमु तव्हां सोचो था कयो था,
भई मां त हिनखे चईंदमि, मां त हीअं कंदमि, हिनखे हीअं डांटदमि, हिनखे मारदमि, हिनखे हीअं कंदमि, हिन सां बुरो कंदमि। हिन में माण्हू दृढ़ता संपन्न थी करे कमु करे थो। उहो ई सुठो बि सोचो, सुठी सोच में बि दृढ़ रहो कि न मूंखे हीअं करिणो ई आहे, मां हीअं कंदमि ई सही। मूंखे ॾाढो सुठो वीचार आयो। असांखे छा थींदो, पश्चाताप न थींदो। कई बार न माण्हू पश्चाताप में पंहिंजी जीवन खत्म करे छॾियो कि मूंखे हीअं करिणो हुयो, समय हुयो, सोचियो बि हुयो, प्लानिंग बि ठाती, लेकिन मां कयो न। कई माण्हू जवानी में मतलब जॾहिं ॿार हूंदो आहे त पढ़ाई ते ध्यानु न ॾींदो आहे, पोइ वॾो थी करे जॾहिं अॻियां वधंदो आहे न, पोइ पश्चाताप कंदो आहे कि मूंखे पढ़ाई करणी हुई, मां छो न कयो, पंहिंजो समय बर्बाद करे छॾियो। ईअं ई चाहे घर में मां आहे, चाहे पीउ आहे, धंधे में बि ॾिसो, माण्हू जेको नंढे खां वॾो शुरू कंदो आहे न, महिनत करणी पवंदी आहे, ईअं ई थोड़ी मिलंदो आहे। अॼु जेका बि वॾा माण्हू आहिनि, सभी नंढे खां ई शुरू कयो आहे। सभिनि पहिरियों नंढे कम नौकरी कई आहे, सभिनि पहिरियों नंढो धंधो कयो आहे। जॾहिं नंढो धंधो कंदासीं, जॾहिं असां रोज़ सुठो सोचदासीं, तॾहिं त माण्हू वटि पैसो हूंदो आहे, तॾहिं त माण्हू सुठी पढ़ाई पढ़ी सघंदो आहे, तॾहिं त जीवन में माण्हू कुझु कंदो। ऐं असां महिनत ई न करूं, सिर्फ़ु सोचदा ई रहूं, त कीअं अॻियां वधंदासीं? त बाबा चवनि था, या त करो या पश्चाताप न करो। ॾिसो, माण्हू ग़लति कमु करे बि पश्चाताप कंदो आहे, कॾहिं कॾहिं सिर्फ़ु सोच में ई रहिजी वेंदो आहे, समय अॻियां निकिरी वेंदो आहे, त बि पश्चाताप कंदो आहे कि काश मां उन समय इहे करे वठां आहियां। त बाबा चवनि था कि कई माण्हू त इहे पश्चाताप में समय गवाए छॾींदा आहिनि। लेकिन जेको थियो, चलो तव्हां हुन समय न कयो। कोई कहिड़े बि कम जे लाइ उमिरि थोड़ी हूंदी आहे। भई माण्हू ॾिसो, पढ़ाई धंधो जो बि, हा बाक़ी इहो थींदो आहे कि शादी खां पोइ असांजी बुद्धि में ॾाढी सारी ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि, माण्हुनि जी ॾाढा सारा कम थी वेंदा आहिनि, त पढ़ाई ठीकरी थी। भई माण्हू शादी खां पहिरियों ई पढ़ाई छो पढ़ंदा आहिनि? छो जो हुन समय कोई झंझट न हूंदो आहे, कोई बोझ न हूंदो आहे। हुन समय ॿार खे सिर्फ़ पढ़ाई पढ़णी आहे। लेकिन जेसि ताईं ॿार सम्झे पढ़ाई जो महत्व, त अगर ॿार खे पढ़ाई जो महत्व नथो समझ में अचे, हुनखे पढ़ाई नथी समझ में अचे, त कम से कम असां हुन माउ पीउ जो फर्ज़ आहे कि हुनमें जेको हुनर आहे उनमें असां हुनखे अॻियां वधायूं, ताकि उहो अॻियां कमाए करे खाए सघे। अॼुकल्ह माउ पीउ ईअं नथा करनि। भई माण्हू माउ पीउ सोचनि था कि पढ़े नथो कीअं कंदो, पर अॼु पढ़ाई जे अलावा बि ॾाढा सारा कम आहे। ठीकु आहे, जेतिरो बि पढ़े थो पास थिए, डिग्री मिले, लेकिन हुन सां गॾु गॾु कोई अहिड़ो कम बि उनखे साथ साथ सिखायो भई ॿार खे कि भई, छो जी अॼुकल्ह सभिनि खे पढ़ाई या कुझु न कुझु डिग्री, कुझु न कुझु अचणो खपे, तॾहिं कमाई थी सघंदी आहे। ज़रूरी न सिर्फ़ु पढ़ाई सां ई कमाई थी सघंदी आहे। हा, पढ़ाई जी डिग्री माण्हू मांगदा आहिनि, लेकिन अॼुकल्ह ॾाढा कोर्सिस आहिनि। ऐं सिर्फ़ु ॿार ई न, माण्हू शादी खां पोइ बि ॾाढो कुझु करे थो सघे। अॼुकल्ह ॾिसो, माण्हू शादी खां पोइ केॾो कमु थो करे। जेके सिखण जो हुनर हूंदो आहे, जेके कुझु करण जी इच्छा हूंदी आहे न, उहो आपे ई कंदो रहंदो आहे। ऐं उनजे मन में हूंदो आहे, उनजी इच्छा हूंदी आहे, त उहो आपे ई पंहिंजे जीवन में अॻियां वधंदो वेंदो आहे ऐं हुनखे मदद बि मिलंदी वेंदी आहे। त बाबा चए थो, हीअं न सोचो कि असां त पढ़ल लिखल आहियूं, असां छा करूं। बिना पढ़ल लिखल माण्हू बि घर वेठे वेठे केॾो कुझु कमु करनि था, केॾो कुझु कमाइनि था। छो जो हिन समय कमु करण जो छो ज़रूरी आहे? सॼो ॾींहुं तव्हांखे न जेतिरो थी सघे न बिज़ी रहो, कुझु न कुझु कमु करो, चाहे हथ पेरनि सां करो, चाहे बुद्धि सां करो, मतिलबु टोटल असांजी बुद्धि बिज़ी रहणी खपे। कुछ विचार, सुठी ॻाल्हियुनि जो, ज्ञान जो विचार करो। तव्हां सुखमनी या जो बि पढ़ो था, हुनजे बारे में विचार करो, हुनजो अर्थ कढो।
फालतू ॻाल्हियुनि जे बारे में था वीचार करे करे हुनजो केॾो अर्थ कढी था छॾो, केॾो झाड़ थो फैलाए छॾे मनुष्य। अॼु मनुष्य जी बुद्धि ये छा आहे, बुद्धि साइंस छा आहे, बुद्धि जी त कमाल आहे। माण्हुनि पंहिंजी बुद्धि खे सही कम में यूज कयो त ॾिसो माण्हू घर वेठे बि केॾो कुझु करे थो। बुद्धि त सभिनि खे आहे, हर मनुष्य आत्मा खे बुद्धि आहे, सम्झ आहे। अॼु ॾिसो माण्हू छा थो करे, सुखमनी जो अर्थ कढी करे माण्हुनि खे ॿुधाईंदो, उहो बि ज्ञान ॾींदो, ये बि समय सफल थी वियो न, कंहिंजो त भलो थियो। भई मनुष्य तन वठी करे असां आत्मायूं हिन सृष्टि ते पाठ वॼायूं था त असां जानवरनि खां अलॻि आहियूं न। असांजी आत्मा मनुष्य आत्मा आहे, असांखे मनुष्य जहिड़ो चोलो मिलियो त असांखे कुझु मनुष्य जहिड़ो कर्म बि था करूं न। असां बाबा चए थो ॾिसो ये जेको दुनिया में माण्हू आहे, भई गृहस्थी करे थो, धंधो करे थो, ॿारनि खे पैदा थो करे, पाले थो, वॾो थो करे, ये त जानवर बि था करनि। पोइ आखिर मनुष्य आत्मा और जानवर में फर्क़ु छा आहे न? त बाबा चए थो कुझु सुठो करो, सभिनि जे लाइ सुठो सोचे करे सुठो करो। माण्हू ॾिसो पंहिंजे देश जे लाइ केॾो कुझु करे थो न। अॼु माण्हू जी जंहिंजी चाह हूंदी आहे उहो कुझु अहिड़ो बि कमु कंदो आहे जंहिंसां सभिनि जो भलो थिए। त हीअं ई असांखे टोटल चलो तव्हां सभिनि जे बारे में न, कम से कम पंहिंजे घर, पंहिंजे परिवार, पंहिंजे संबंधियुनि जे लाइ त कुझु सुठो करो। बाक़ी उहे ई घर में हिक ॿिए सां लड़ण झगड़ण, उल्टो सुल्टो ॻाल्हियूं फैलाइण, हिक ॿिए सां हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो करण, पोइ मिलण करण, अलाए छा जीवन जीअनि था माण्हू। ऐं अगरि तव्हां कम में बिज़ी थी वेंदो न कंहिंमें त तव्हांजा संबंध बि सभिनि सां सुठा थी वेंदा। ये माण्हू अॼुकल्ह घर में कुझु करे नथो, सभु कुझु मायूं थी करे वञनि, या घर में बि थोरो बहुत कमु हूंदो चलो ठीकु आहे, बाक़ी समय उल्टो सुल्टो सोचनि था, उल्टो सुल्टो ॻाल्हाइनि था, उल्टो सुल्टो करनि था। ॾिस हिन मूंखे हीअं चयईं, हाणे मां हीअं कंदमि, हीअं कंदमि, मां बि हिनखे परेशान कंदमि, मां बि हिनखे जीअं। त असां पंहिंजी आत्मा जी शक्ति, असांजी बुद्धि खे कंहिंमें वेस्ट था करे छॾूं। ये दुनिया में असां हिक ॿिए सां लड़ाई, माण्हू चाहे त पंहिंजे घर खे स्वर्ग ठाहे सघंदो आहे, माण्हू चाहे त पंहिंजे खानदान में, माण्हुनि जो खानदान हूंदो आहे केॾो वॾो हूंदो आहे, अगरि चाहिनि त माण्हू सभु मिली जुली करे हफ़्ते में बि हिकु बार मिली जुली करे आराम सां खाइनि पीअनि खेॾनि, भॻवान जो नाम जपनि। तव्हांजो इहो ई संगठन कंहिंजो परिवार ॾाढो वॾो हूंदो त इहे ई तव्हांजो सत्संग वग़ैरह थी वेंदो, केॾो सुठो रहंदो न। त माण्हुनि खे अॼुकल्ह छोजो उल्टो सुल्टो सोचनि था त हिक ॿिए जो मुंहुं बि ॾिसणु पसंदि था करनि। त हीअ असांखे कुझु न कुझु अहिड़ो ख़ुशी जो कमु करणो खपे जिसो सभु मिली जुली करे रहनि, ऐं हर हिक खे असां जेतिरो थी सघे न सुठी रीति शुभ चिंतन कंदासीं न, शुभ चिंतन में रहंदासीं त सभिनि जा शुभ चिंतक ठही सघंदासीं। अॼु माण्हू शुभ चिंतन में नथो रहे। अॼु असां सदा शुभ चिंतन में रहो, तव्हां सदा सुठो सोचो। अगरि तव्हां सदा सुठो सोचो न त ॾाढो सारो फ़ाइदो अथव। ॾिसो असांजे सुठे सोचण सां असांजे शरीर खे बि फ़ाइदो आहे, असांजे सुठे सोचण सां असांजे घर जो वायुमंडल बि सुठो थींदो, असांजे सुठे सोचण सां ॿियनि खे बि जॾहिं बि असां कंहिंजे बारे में बि कुझु ॿुधंदासीं कंदासीं, अगरि कोई माण्हू असां सां बुरो बि कंदो त बि असांखे सुठो सोचण जी आदत हूंदी त बि असां हुनमें सुठो सोचे वठंदासीं। असांजे सुठे सोचण सां असां ॿियनि जो बि भलो करे सघंदा आहियूं। असांजी सुठी सोच सां असां सदा परमात्मा सां गॾु रही सघंदा आहियूं। ही केॾी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, छो कि गीता में न मन मनावा भव, असां भॻवान खे मन सां ई यादि करे सघंदा आहियूं। ये त माण्हू दुनिया में इहे मूर्तियूं, ग्रंथ शास्त्र, मुख सां जाप जपण, मालायूं, ये गुरुद्वारा मंदिर, ये त माण्हू ठाता आहिनि। लेकिन अगरि जो गीता पढ़ंदो हूंदो न
और जेके मन मना भव जो मर्थ पतो हूंदो वो कभी भी मूर्ति पूजा न कंदो हूंदो। वो कभी भी ये न समझदो कि मां हथ में माला खणी भगवान खे याद करा। गीता में जो शब्द आहे मन मना भव, अगर तव्हांखे इन जो अर्थ समझ में अची वियो तो तव्हां कॾहिं भी मूर्ति पूजा न कंदव, तव्हां कॾहिं भी मंदिर टिकाणे न वेंदव, तव्हां कॾहिं भी ग्रंथ शास्त्र खे भगवान न मञदव, तव्हां कॾहिं भी ये न सोचदव कि मां माला खणा ऐं भगवान खे याद करा। छोकि मन मना भव जो अर्थ आहे कि खुद जे मन सां परमात्मा खे याद करो। मन त संजी आत्मा में और परमात्मा मन जी आवाज ॿुधदो आहे। संजो मन परमात्मा सां जुड़ी वेंदो और मन में जॾहिं शुभ विचार हूंदा न, शुभ चिंतन हूंदो, तॾहिं ही असां मन द्वारा परमात्मा खे याद करे सघंदा आहियूं। त बाबा चवंदा ॾिसो, अगर माण्हू गीतायूं पढ़े भी तो लेकिन वो अर्थ नथो समझे। जेको गीता में मन मना भव अर्थ न, हिन जो ॾाढो गहरो अर्थ आहे। ये जेको शब्द आहे हिन जो अर्थ ही इहो आहे कि मूंखे मन सां याद करो, मूंखे मूर्ति द्वारा, मंदिर टिकाणे द्वारा, ग्रंथ शास्त्रनि जे द्वारा न याद करो। ग्रंथ शास्त्रनि में तो तव्हां जो पढ़ो था उन जो अर्थ कॾहिं जीवन में वो हलणो आहे ताकि तव्हांजे जीवन में सुख शांति अचे। माण्हू अॼुकल्ह ग्रंथ शास्त्रनि खे भगवान समझी करे उथाए थो, सुम्हाए थो, त सॼो बुद्धि त उन में ई हली वई। उन्हनि खे उथाइण सुम्हाइण, कोई अहिड़ा हथ न लॻाए, कपिड़ा सुका पाए, त तव्हांजी बुद्धि त हिन में बिजी थी वई न। पोइ तव्हां पंहिंजी बुद्धि द्वारा त मथे भगवान खे यादि ई न कयो, मन में संकल्प ई न कयो। तव्हांखे त इहो ई वीचार आहे भई हिन ग्रंथ में भगवान आहे त हिन ग्रंथ खे कोई झूठे मुंह सां हथ न लॻाए, अहिड़ा वेड़ा हथ धोई करे पोइ हिनखे हथ लॻाए, साफ़ सुथरा कपिड़ा पाए करे पोइ इहो पढ़े। तव्हांजे दिमाग में तो इहो ही आहे। लेकिन गीता में लिखल आहे मन मना भव, कि खुद के आत्मा समझी परमात्मा के निराकार रूप में मथे याद करणो आहे। असांजी आत्मा में मन हूंदो आहे, परमात्मा जी आत्मा में मन आहे। जॾहिं असां मन सां परमात्मा के मथे याद कंदासीं त असांजी बुद्धि भी होॾे लॻी वेंदी ऐं बुद्धि में पोइ भगवान असांखे सम्झ ॾींदो कि छा करणो आहे छा न करणो आहे। त जेकी सम्झ तव्हां ग्रंथ शास्त्रनि सां वठण जी कोशिश था करो, लेकिन वठी न था सघो छोकि सॼो ॾींहुं त माण्हू हुनखे संभाली करण में लॻी रहे, हुनखे उथाइण सुम्हाइण, मूर्ति जो श्रृंगार कराइण, मूर्ति खे उथाइण सुम्हाइण, मंदिर गुरुद्वारनि जी सेवा करे, साफ़ सफ़ाई रखे, रोज मूर्तियुनि जा ग्रंथ शास्त्रनि जा कपिड़ा चेंज कंदा, ईअं कंदा, त ॾिसो असांजी सम्झ छा थी वई आहे। गीता में लिखल आहे काम मां शत्रु, गीता में लिखल आहे मां अशरीरी अजन्मो आहे, मुंहिंजो शरीर ई न आहे। जंहिंजो शरीर ई न आहे वो किताबनि में कीअं हूंदो। तव्हां सोचो था ग्रंथ शास्त्रनि में भगवान आहे, लेकिन भगवान खे तो शरीर न आहे, तो वो तो अशरीरी अजन्मो आहे, वो तो परम आत्मा है। त परम मतलब परे ते परे रहण वारी आत्मा ग्रंथ शास्त्रनि मां काथे ईंदी। ज्ञान असांखे परमात्मा ॾियण आयो आहे। छोकि चवंदा कि तव्हां बिगर ज्ञान मूंखे यादि था करो त तव्हांजे जीवन में सफलता नथी थिए, तव्हांजे जीवन में प्राप्ति नथी थिए, तव्हांजे जीवन में सुख शांति जो जीवन नथा जी सघो। छो? छोकि तव्हांजे जीवन में ज्ञान न आहे, तव्हां सम्झ सां मूंखे नथा यादि करो। भई अॼु अगरि जेको माण्हू जो यथार्थ परिचय सम्झो तव्हांखे कंहिं माण्हू सां मिलणो आहे ऐं हुनजो अगरि तव्हांखे परिचय ई न हूंदो, तव्हां ग़लति माण्हू सां ग़लति तरीक़े सां मिलो था त तव्हांखे प्राप्ति थींदी छा? त उहे ई माण्हू भगवान केरु आहे? अगरि कोई गीता खे सुठी रीति पढ़े न समझी करे, त गीता में न अटे में नमक मिसो सच आहे। गीता सुठी रीति पढ़ी करे समझण वारो माण्हू ये समझी सघंदो आहे कि कृष्ण भगवान न आहे, भगवान त परमधाम में रहण वारी निराकार आत्मा आहे जो हिन सृष्टि ते
में कृष्ण जी आत्मा जे 84 जन्मन में प्रवेश जे अंत वारे शरीर में प्रवेश करे असांखे गीता ज्ञान ॾींदी आहे। गीता ज्ञान अर्थात जिस असांजे जीवन में सुख शांति अचे। तो ये ॻाल्हि असांखे समझणी आहे कि असांखे जो भी पढ़णो आहे, भगवान खे जॾहिं भी याद करणो आहे त मथे निराकार रूप में याद करो। भगवान मथे रहंदो आहे, उनखे मन सां याद करो, शांति सां याद करो, शोर शराबो करे करे याद न करो। भगवान शांति जो सागर आहे। माण्हू सोचदा आहिनि कि भई रात जो भगवान खे सुम्हाए छॾंदा आहिनि। हाणे भगवान भी सुम्ही पए त सृष्टि जो छा हाल थींदो। तव्हां त सोचदा आहियो तव्हां सुम्हो था त भगवान खे पहिरियों सुम्हाए, लेकिन तव्हां सोचो कि भगवान सिर्फ़ तव्हांजो ई थोड़ी रखवालो आहे। जॾहिं हिन भारत में रात थींदी आहे त विदेश में सुबुह थी वेंदी आहे, त हुननि जे लाइ भगवान उथी वियो, तव्हांजे लाइ सुम्ही पियो। त परमात्मा त सदा जागती जोत आहे, अर्थात हुनजी आत्मा सदा जगल, आत्मा तो सदा ही जगल हूंदी आहे। आत्मा थोड़ी, आत्मा हिन सृष्टि में जॾहिं असांखे शरीर मिलंदो आहे न, त जॾहिं आत्मा कर्म कंदी कंदी थकिजी पईंदी आहे त सोचदी आहे हाणे मां विश्राम। विश्राम अर्थात आत्मा जो मन बुद्धि साइलेंस हूंदो आहे। जीअं भई उनमें बैटरी में कोई वो गेम कोई खिलौनो हूंदो आहे, हुनमें अंदर बैटरी त आहे, लेकिन तव्हां हुनजे बटन खे बंदि करे छॾियो त वो खिलौनो शांत थी वियो, पर अंदर बैटरी त आहे। त उहो ई असां आत्मा त असांजे शरीर जे अंदर ई आहे, लेकिन हुन समय वो शांत आहे। त उन समय वो शांत आहे। छो आत्मा सॼो ॾींहुं कमु करे करे थकिजी पई आहे न, चईंदा आहिनि न मां सॼो ॾींहुं कमु करे करे हाणे थकिजी पई आहियां, हाणे त मूंखां शरीर नथो हले, हीअं चईंदा बि आहियूं। ॾिसो तव्हां हिकु लाइन ख़ुदि जी हिन लाइन खे ध्यानु ॾिजो। असां चईंदा आहियूं कि मां सॼो ॾींहुं कमु करे करे थकिजी पई आहियां, हाणे त मूंखां शरीर नथो हले, मतिलबु हाणे मुंहिंजो शरीर नथो हले, मां भी थकिजी पई आहियां ऐं मुंहिंजो शरीर भी हाणे कमु नथो करे। ईअं चईंदा आहिनि न, मां केरु आहे? मां आत्मा, ऐं मुंहिंजो आत्मा चए थी हाणे मुंहिंजो शरीर भी कमु नथो करे। त असां ॿ आहियूं, कॾहिं भी ख़ुदि खे हिकु न सम्झो। अॼु ताईं असां ख़ुदि खे शरीर ई सम्झी आया आहियूं। असां ख़ुदि खे शरीर ई सम्झो आहे त शरीर खे असां सभु कुझु खाराईंदा पीआरंदा आहियूं। शरीर सोचदा आहियूं शरीर ई साफ़ सुथरो करे करे भक्ति कंदा आहिनि, भगवान जो नाम वठंदा आहिनि, लेकिन असां शरीर थोड़ी आहियूं। असां सां गॾु त असांजी आत्मा भी आहे। कॾहिं आत्मा खे सनानु कराए वियारियो अथव भगवान खे यादि करण लाइ? आत्मा ही याद कंदी आहे भगवान खे, शरीर थोड़ी याद कंदो आहे। जो तव्हां शरीर खे सनानु पाणी कराए वियारो था माण्हू, हा शरीर खे साफ़ सुथरो रखणु सुठी ॻाल्हि आहे, लेकिन ये सम्झो हुजणी खपे कि मां आत्मा परमात्मा खे यादि थी करां। अगर असांखे सम्झ अची वई त कॾहिं भी असां सनानु न कयो या सनानु कयो, चलो राति थी वई, ड्रेस चेंज करे या ईअं ई वेठे वेठे कॾहिं भगवान खे यादि करणो हुजे त असां सोचदासीं न भई मुंहिंजी आत्मा खे यादि करणो आहे। जो शरीर जो अगर राति थी वई आहे, सॼो ॾींहुं कमु करे करे मिट्टी थी वई आहे कपिड़ा आदि, हिनमें छा थियो? यादि आत्मा खे करणो आहे न। खुद की आत्मा समझी बाबा खे यादि करो। वो शरीर आदि हथ मुंह पोइ भी धोई सघंदा है अगर टाइम न मिले त। ये समझ सां असांखे जीवन जींदासीं न त असांखे ॾाढो फ़ाइदो थींदो। भई मां आत्मा, मुंहिंजो ये शरीर ऐं मां आत्मा खे परमात्मा खे यादि करे शक्ति वठणी आहे। मां आत्मा खे परमात्मा खे ये ॻाल्हि ॿुधाइणी आहे। हीअं मां आत्मा ॾिसां थी, हिन अखियुनि द्वारा सां ॻाल्हायां थी, कन सां ॿुधां थी। मां आत्मा परम धाम जी रहण वारी, मुंहिंजो पीउ परमात्मा। ये अभ्यास करो, इनखे चइबो आत्म अभिमानी स्थिति। तॾहिं असांजी आत्मा में परमात्मा शक्ति भरे सघंदा आहिनि।
अच्छा मीठे मीठे सिक्के जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभी रूहानी ॿारनि की नमस्ते। सांझी भी रूहानी माता पिता बाप दादा की याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आए हर गाल में कल्याण समझी करे अचल अडोल महावीर रहने वाला त्रिकालदर्शी था। बाबा चवनि कोई भी गाल थी है न हिन समय जे हिसाब सां न ॾिसो, कोई भी ॻाल्हि खे हिकु काल जी दृष्टि सां न ॾिसो। काल मतलब समय। हर ॻाल्हि खे असां चङनि कालनि सां ॾिसो। अॼु जो भी तव्हां करो था त उहे हीअं न सोचो भई मूंखे अॼु ईअं करिणो आहे, लेकिन अॼु मां ईअं कंदमि त मां पहिरियों बि ईअं कयो हुयो, उनजो परिणाम छा थियो। अॼु मां ईअं कंदमि त उनजो परिणाम अॻियां छा थींदो। त हिकु ॻाल्हि खे असां कंहिंखे बि हा ना कहिड़ो बि कर्म करण खां पहिरियों उन ॻाल्हि खे टिनी कालनि द्वारा ॾिसो। शो छा जे बजाय सदा ये संकल्प रहे और कुछ भी परिस्थिति अचे थी भई असां त चईंदा आहियूं न अरे हीअ ॻाल्हि थी वई, असां त उन समय उहो ॾिसंदा आहियूं अरे हीअ थी वियो, लेकिन जेको बि थियो उनमें छा कल्याण, जेको बि थियो उनजे उहो पहिरियों बि ॻाल्हि थी हुई हाणे बि थी आहे, उनजो अॻियां परिणाम छा थींदो। हर टिनी ॻाल्हियुनि सां ॾिसो त हर ॻाल्हि में कल्याण ई कल्याण। छो जी कल्याणकारी बाप सां गॾु आहे त जेको बि थिए थो हुनमें कल्याण ई आहे। भले तव्हांखे सम्झ में नथो अचे, अॻियां हली सम्झ में अची वेंदो, लेकिन बाबा चवनि था सदा असांखे इहो सम्झणो आहे कि हर ॻाल्हि में कल्याण आहे। इन सां सदा अचल अडोल महावीर रहंदासीं। स्लोगन आहे तपस्वी केरु हूंदो आहे। तपस्वी उहो हूंदो आहे जो हाणे हाणे इन कर्म क्षेत्र ते कर्म थो करे, हाणे हाणे कर्मेंद्रिय खां न्यारो थी करे परमात्मा खे यादि कंदो आहे, उनखे तपस्वी चइबो आहे। इहा तपस्या करो। हाणे हाणे असां कंहिंसां ॻाल्हायूं था, हाणे हाणे ॻाल्हि ख़तम थी, परमात्मा खे यादि करो। इन दुनिया खां बुद्धि कढी मथे बाबा खे यादि करो। इनखे असली तपस्या चइबी आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।